दीदी कल वरी तव्हां वारी हिकु ॿी चिठी जो पढ़ियो, उनमें सिक में सिक हरिओम प्रेम प्रभु ॿियो अखर न ॿुधो, हर हर वंदना धन धन तेरी माता। पोइ वरी उनमें थोरो इहो सिक जो ई हुयो न, त उहो भॼन चवां थी। बाबा वारी जेकी लिस्ट आहे न, उहो केरु मुंहिंजो बुक खणी वियो आहे जी उनमें लिखियल आहिनि। वरी अच्छा हाली जेको हथ में बुक आहे हाँ हले हले उनमां ई चऊं आहे। वरी मां चयोमांसि कुझु त हाणे जेको ॿुधूं था तव्हांजो, हाँ पोइ इन ते वरी थोरो खोलजो बि तव्हां। जरूर जरूर ज़रूरु खोलजो थोरो। मां 4 जेके लाइनियूं लिखी रखियूं आहिनि उनमें तव्हां वरी इनखे थोरो ॿुधायो। जी जी शुरू करो तव्हां। बोल बाबा दास राम की जय, साहिब बाबा की गुरु जय बाबा आवाज की जय। दीदी आवाज अचे तो क्लियर आहे? जी जी थोरो वधायो सञा। वधायांसि? हा सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में, सिक में सिकीअ खे कीन सिकाइजै, सिक में सिकीअ खे कीन सिकाइजै, दुखीअ जो दुख खां कीन प्यारा, सुहिणो साल मुंहिंजो हीणो हाल मुंहिंजो, सुहिणो हाल मुंहिंजो हीणो हाल मुंहिंजो, सिक में ओ सिक में, सिकीअ खे कीन सिकाइजै, दुखीअ खे दुखनि सां न दुखाइजै, हीणो हाल मुंहिंजो हीणो हाल ओ पंहिंजे अखड़ियुनि में तोखे वियारियां, पंहिंजे अखड़ियुनि में तोखे वियारियां, तोखां सवाइ कीन कंहिंखे न्यारियां, तोखां सवाइ कीन कंहिंखे न्यारियां, ओ दिलि जो सां जीअरा सदाए, सुहिणो साल मुंहिंजो सुहिणो हाल मुंहिंजो, सिक में ओ सिक में, ओ सिक में सिकीअ खे न सिकाइजै, दुखड़ी दुखनि जा न मिटाइजै, हीणो हाल मुंहिंजो सुहिणो हाल मुंहिंजो, ओ दिलि जी आ दिलि में कंहिंखे ॿुधायां, दिलि जी आ दिलि में कंहिंखे ॿुधायां, सिक तुंहिंजी साईं लोक लिखायां, सिक तुंहिंजी साईं लोक लिखायां, ओलियड़ो लिखाए पाए प्यारा, सुहिणो साल मुंहिंजो ओ हीणो हाल मुंहिंजो, सिक में ओ सिक में, ओ सिक में सिकीअ खे कीन सिकाइजै, सुहिणो हाल मुंहिंजो हीणो हाल मुंहिंजो, ओ दुनिया रुसे पर हिकु तूं न रुसजै, दुनिया भले रुसे हिकु तूं न रुसजै, मोहबत मुंहिंजा मूअड़ो न मटिजै, मोहबत मुंहिंजा मूअड़ो न मटिजै, नातो अची निभाए ओ नियारा, हीणो हाल मुंहिंजो सुहिणो हाल मुंहिंजो, सिक में ओ सिक में, ओ सिक में सिकीअ खे कीन सिकाइजै, हीणो हाल मुंहिंजो सुहिणो साल मुंहिंजो। हरिओम जय बाबा। हरिओम जय बाबा। दीदी हिनखे खोलोसि न, पोइ उते चवनि पिया न बाबा तव्हां चिट्ठी में छा तव्हांजो लिखियल न हो? हुते मां चिट्ठी में छा लिखियल आहे चओ था? सिक में सिक में सिक, वरी हाँ पोइ हरिओम, अच्छा ऐं सिक पोइ में सिक लिखियल आहे। हा अच्छा पहिरीं ऐं ॿी चिठी, पहिरीं ऐं ॿी चिठी। अच्छा पहिरीं ऐं ॿी, ॿियो खणी अचां चिठी हुतां।
अखर आकाशवाणी हरिओम। चिट्ठी पहिरीं या ॿी चओ था? हाँ ॿई कंफर्म आहिनि, गॾु आहिनि। जगह साईं सिंधी कॉलोनी शिवा मंदिर। 1.5 महीनो अॻु जी अथव। हिते लिखियल आहे अचो मौज में रहो, सिक में सहो, विख भरे वेही पुछो। ईअं आहे छा? न मां त ईअं थोरो ईअं ॿुधो त थोरो तकड़ तकड़ लिखियो। हर हर वंदना 4 लिखियो अथव न, हर हर वंदना। हर हर वंदना। ॾिसां ॻोल्हां कहिड़ी चिठी आहे। हा हा हा। आशा दीदी चओ था भॼन? मीना खे ॿियो चओ। चवां? मीना दीदी ॿी आशा वाधवानी। मीना चवे भॼन मीना। न त इन ते ई थोरो खोलियो ॿुधायो, सिक में सिकीअ खे न दुखाए। हा भई इन चए ते थी ई न, थोरो ॿुधायो। भॻवान खे चए थी न भई दुनिया भले रुसे हिकु तू न रुसजाए। भाई मुंहिंजी जेतिरी सिक आहे तव्हांजे लाइ, उहा सिक तव्हां ज़रूर निभाइजो। दुनिया रुसे भल हिकु तू न रुसजाए, महबूब मुंहिंजा मुहिड़ो न मटिजाए। भाई भले दुनिया पंहिंजो मुंहुं फेराए छॾे पर गुरु न फेराए। ॿी तुक हा चओ आशा दीदी तव्हां। दीदी तव्हां चओ अॼु गणपति बाबा वेठो आहे। हा हे ॾिसो गणपति थी बापा। ॾेखारियो आहे मुंहिंजे घर जो। 1 मिंट दीदी ॾिसो। हाँ ब्यूटीफुल मस्त। वाह जय गणपति बप्पा। ना मेरे घर गणपति गजानंद हमारे स्वामी कीर्तन में। की जय। बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। ॾिठव दीदी? मस्त बाबा जो दर्शन। हे बाबा जो भी दर्शन कयो। जी हे मुंहिंजो मंदिर घर जो। हाँ वेरी नाइस। जय बाबा साईं बाबा गोदड़ी वाला बाबा। हाँ गोदरी वाला बाबा। ये दीदी गुजरात आना घर हमारे कीर्तन में चहो ना गणपति बापा। आना गणपति बापा हमारे हमारे कीर्तन में, कीर्तन आना गणपति बापा हमारे कीर्तन में आप भी आप भी आना रिदिस आना दिलाना, लड्डुओं के आप लगाना हमारे कीर्तन में। आप भी आना भोले जी को लाना, आप भी आना भोले जी को बोले जी को भोले लाना। जी के संग मैया पार्वती को लाना, भोले जी के संग मैया पार्वती को लाना, आके डमरू बजाना हमारे कीर्तन में। बाबा आके डमरू बजाना हमारे कीर्तन में। आप आना भी घर आना कृष्ण जी को लाना,
आना, कृष्ण जी को लाना, कृष्ण जी के संग राधा रानी को ले आना, कृष्ण जी के संग राधा रानी को ले रानी को ले आना, आना, आके बंसी बजाना हमारे हमारे कीर्तन में आना कर, बंसी बजाना हमारे कीर्तन में, आप भी आना विष्णु जी को लाना, आप भी आप आना भी आना, विष्णु जी विष्णु को जी लाना, को लाना, विष्णु जी के संग मैया लक्ष्मी को ले आना, विष्णु जी के संग मैया लक्ष्मी को ले आना, आके लक्ष्मी बरसाना हमारे कीर्तन में, वावा आके लक्ष्मी बरसाना हमारे कीर्तन में, कीर्तन आना में आना गणपति बापा गणपति हमारे हमारे कीर्तन में, कीर्तन आना में, गणपति बापा गणपति हमारे हमारे कीर्तन में, कीर्तन में, आप भी आना ब्रह्मा जी को लाना, आप भी आप आना भी ब्रह्मा आना जी को ब्रह्मा जी लाना, को ब्रह्मा लाना, जी के संग मैया सरस्वती को लाना, मैया जी के संग मैया सरस्वती को लाना, चारों वेद वेद सुनाना सुनाना हमारे कीर्तन में, चारों वेद चारों वेद सुनाना हमारे हमारे कीर्तन कीर्तन में, में, आप भी आना झूलन को ले आना, आप भी आप आना भी झूलन आना को ले झूलन को आना, ले झूलन आना, जी के संग हमारे बाबा को ले आना, झूलन जी के संग के हमारे संग बाबा को ले आना, संगत आके में जोत मौज जगा, मचाना हमारे कीर्तन में, वाह संगत में मौज मचाना मचाना हमारे हमारे कीर्तन में, आप कीर्तन भी आना रिद्धि सिद्धि लाना, आप भी आना रिद्धि सिद्धि लाना, लड्डुओं के भोग लगाना हमारे कीर्तन में, वाह लड्डुओं के भोग लगाना हमारे कीर्तन में, बोलो गजानंद स्वामी की स्वामी की जय। चाहो हाणे तव्हां फिर मम्मी आज चओ दीदी, चओ न तव्हां हिकिड़ो। मम्मी तू ही चओ शल रह जी अचे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, बाबा हरदास राम तिज दरसां रह जी अचे, बाबा अकेला राम इहो अर्ज़ आ तोखे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, तू ही मुंहिंजो राम, तू ही मुंहिंजो श्याम, तू ही कृष्ण कान्हा गुजरी वारो घनश्याम, तू ही कामिल मुर्शिद मुंहिंजो विश्वास आ तोते, शल रह जी अचे, शल रह जी अचे, शल रह जियते चले, रह जियते बाबा बाबा हरदास हरदास राम तिज दरसां रह जी तारे अचे, जियते बाबा बाबा अकेला दिलराम राम इहो अर्ज़ आ तोखे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, तू ही मुंहिंजो सहारो आ, तू ही मुंहिंजो आधार, तू ही मुंहिंजो सहारो हाँ तू ही मुंहिंजो केरु खां सवाइ केरु कंदो भवसागर मां पार, खां सवाइ केरु कंदो भवसागर मां पार, तूं कामिल मुर्शिद मुंहिंजो विश्वास आ तो में, शल रह जी अचे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, बाबा हरदास राम तिज दरसां रह जी अचे, बाबा अकेला राम इहो अर्ज़ आ तोखे, शल रह जी अचे, शल रह जी अचे, शल
दीदी वो चहो ना, चले आओ बाबा, मक्का से आओ, मदीना से आओ। वेरी गीता नाइस दीदी। भजन, मस्त भजन है, मस्त जी। सभी वीडियो चालू करो था लगे दिसो वेठा बरोबर। दीदी वो चहो ना, मक्का से आओ, मदीना से आओ हाँ बाबा, कहाँ से भी आओ। हाँ, बिगनिंग क्या है ना जी? बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। घनश्याम की जय। आना ही भक्तों ने पड़ेगा। है बाबा तुझको पुकारा, पुकारा, भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, दीजो दीजो हमको हमको सहारा, सहारा, दीजो 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 हमको हमको सहारा, आना सहारा। ही आना पड़ेगा ही बाबा, पड़ेगा आना ही बाबा, आना ही पड़ेगा, पड़ेगा, आना ही आना पड़ेगा ही बाबा, पड़ेगा आना ही बाबा, आना ही, पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही आना ही पड़ेगा। पड़ेगा। भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, दीजो दीजो हमको सहारा, दीजो दीजो हमको सहारा, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा बाबा, बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही आना ही पड़ेगा। पड़ेगा। मथुरा से आओ या काशी से आओ, मथुरा से आओ या काशी से आओ, मक्का से आओ या मदीना से आओ, मक्का से आओ या मदीना से आओ, शिरडी से आओ या बरेली से आओ, शिरडी से आओ या बरेली से आओ, जलगांव से आओ या फिर देवपुरी से आओ, जलगांव से आओ या से फिर आओ या फिर देवपुरी देवपुरी से से आओ। आओ, ओ मेरे बाबा, ओ मेरे साईं, ओ मेरे बाबा, ओ मेरे साईं तुम कहीं से भी आओ, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा। भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा, दीजो दीजो हमको सहारा, दीजो दीजो हमको सहारा, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा। जल्दी आओ या फिर देरी से आओ, जल्दी आओ या फिर देरी से आओ, चलकर आओ या फिर कार में आओ, चलकर आओ या फिर कार में आओ, उड़कर आओ या फिर दौड़कर, उड़कर आओ या फिर दौड़ कर आओ, उड़कर आओ या फिर दौड़ कर आओ, ओ मेरे बाबा, ओ मेरे साईं, ओ मेरे बाबा, ओ तुम मेरे कहीं से साईं। भी आओ, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा
बाबा पड़ेगा, आना ही बाबा आना ही पड़ेगा, आना पड़ेगा, ही आना ही पड़ेगा, पड़ेगा, आना ही आना ही पड़ेगा। पड़ेगा। भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, हमने पुकारा बाबा सबने सबने पुकारा, पुकारा, दीजो हमको सहारा, दीजो हमको सहारा, आना ही आना पड़ेगा ही बाबा, पड़ेगा, आना ही बाबा आना ही पड़ेगा, आना पड़ेगा, ही आना पड़ेगा ही बाबा, पड़ेगा, आना बाबा ही आना ही पड़ेगा, पड़ेगा, आना ही आना ही पड़ेगा, पड़ेगा, आना ही पड़ेगा। आना ही पड़ेगा। बोलो गोदरी वाले घनश्याम की जय। अरे हाणे थोड़ी मीना दीदी तव्हां चओ हाणे। आशा दीदी चवे, मीना दीदी चवे, ॿी का आशा है वो चवे। हलो दीदी मां थी चवां पई। हाँ हाँ आहे प्रेम जिन खे मिलियो, दीदी ढोलक वॼायो न, हाँ हाँ तव्हां वेठा वॼायो न ढोलक दीदी। हाँ 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 आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, बिना प्रेम कोई न मिलंदो मोहन खे, बिना प्रेम कोई न मिलंदो मोहन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, दुर्योधन बनाया सैवें साग सीरा, दुर्योधन बनाया साग सीरा, वञी कर विदुर जे खाधाई खलुन खे, वञी कर विदुर जे खाधाई खलुन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो श्याम तन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, पूजारियुनि जा पेड़ा छॾे माल मेवा, पूजारियुनि जा पेड़ा छॾे माल मेवा, कर माज खिचड़ी वणी वई मोहन खे, करे माज खिचड़ी वणी वई कृष्ण खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, छॾे भट ब्राह्मण वयो बीलणीअ वटि, छॾे भट ब्राह्मण वयो बीलणीअ वटि, ख़ुशीअ सां खाधाई बीलणीअ जे ॿेरनि खे, ख़ुशीअ सां खाधाई बीलणीअ जे ॿेरनि खे, आहे प्रेम जिन खे मिलियो श्याम तन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, बिना प्रेम कोई न मिलंदो मोहन खे, बिना प्रेम कोई न मिलंदो मोहन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो श्याम तन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, रखी न्याज निविड़त हेठाई जो हलंदो, रखी न्याज निविड़त हेठाई जो हलंदो, सोई भगत पहलाज मोहन खे ही मिलंदो, सोई भगत पहलाज मोहन खे ही मिलंदो, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, बिना प्रेम कोई न मिलंदो मोहन खे, बिना प्रेम कोई न मिलंदो मोहन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन खे, आहे प्रेम जन खे मिलियो श्याम तन कृष्ण बोलो कन्हैया गोदरी वाले घनश्याम की वारे जय। घनश्याम की जय। टी आशा दीदी आई है वो चवे भजन। मीना दीदी तव्हां चवंदा भजन। तारा दीदी तारा दीदी न चवंदी आहे, आशा दीदी तारा दीदी चवे। खे नहीं दीदी जेसि ताईं तव्हां ॿुधायो न कथा।
कथा गीता ॿुधायूं। दीदी हाँ कथा ॿुधायो न हिकिड़ी। बोलो गोदरी सत्संग त वारी। माना हिकु त कथा ॿुधऊं न। जी जी बोलो बाबा गीता हरदास राम साहिब की जय। ब्रह्म स्वरूप बाबा गीला राम साहिब की जय। तो बाबा हरदास राम साहिब नंढे हूंदे खां ही माना जीअं अञा उन्हनि जो जनम थियो उन्हनि जे मथे ते कारो तिर हूंदो हो। पोइ उहो ॾिसी करे हर को चवंदो हो भई ही त कोई ॾाढा वॾा संत आहिनि, ही ॾाढा वॾा दरवेश थियण वारा आहिनि। बाबा हरदास राम साहिब लाइ अञा पैदा बि थिया हुया उन्हनि जे लाइ चवंदा हुआ। उहो मुख मां जेको बि निकिरंदो हो उहा ॻाल्हि थी वेंदी हुई। नंढा हूंदा ख़बर न पवंदी हुयनि। हिकु दफ़ो पंहिंजे दोस्तनि सां अची अटकिया रांदि में, त हिकु मिठू नाम जो दोस्त उहो चीटिंग करे पियो। मे बी इटी ॾकर खेॾनि पिया, उन में उहो चीटिंग करे पियो। त बाबा जे मुख मां ईअं निकिरी विया शब्द, भई तूं दगा कई आहे, तोखे भॻवानु ॾिसंदो। ऐं बाबा ईअं गुस्से में घर हली आया। 3 ॾींहंनि खां पोइ हुन मिठू जी मां बाबा जे घर आई, अची करे पेरे पई पए, माफ़ी पई वठेसि। चईसि हरदास तूं मुंहिंजे ॿार खे कहिड़ा वचन चया आहिनि, उहो 3 ॾींहंनि खां बुखार में बीमार पियो आहे। सभिनी वैद्य डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे पर हिन जी बीमारी लहे न वेठी। त हाणे तूं हली करे उन सां मिल, उनखे माफ़ी ॾे त असांजो छोकिरो ठीकु थिए। त बाबा हरदास राम साहिब जीअं इहे शब्द ॿुधा ॾाढो ॾिसिजी विया, छो त मन में कंहिंजो बुरो न चाहींदा हुआ। दया भरियल हुई बाबा जे अंदर, कूट कूट कर भरियल हुई। त बाबा वया पंहिंजे उन दोस्त सां, पंहिंजे उन दोस्त जे माता पिता सां वया उन दोस्त वटि मिठू जे घर। पोइ मिठू जी वञी पंहिंजे हथनि सां सेवा था करनि। ऐं शाम जो बाबा खे ॾाढो रोइण थो अचे, भई वाकई मां इहे शब्द चया, भई तोखे भॻवानु ॾिसंदो, इन करे इहो बीमार थी वियो आहे। त बाबा अखियूं बंदि करे परमात्मा खे ॿाॾाइनि था, भॻवान खे ॿाॾाइनि था। भई मां जेके शब्द चया, मां हुन में कुछ मीनिंग न हुई, हुन में कुछ अर्थ न हुयो, कुछ भाव न हुयो। उहे गुस्से में शब्द मुंहिंजे मुंह मां निकिरी विया। हाणे मां इन मिठू जे तरफ़ां बि माफ़ी थो वठां, पंहिंजे तरफ़ां बि माफ़ी थो वठां। ईअं चई करे बाबा घर अची सुम्ही पिया। ॿिए ॾींहुं सुबुह वरी विया, मिठू एकदमि ठीकु लॻो पियो हो। त संतनि जे मुख में 24 कलाक उन्हनि जे मुख में सरस्वती वेठी हूंदी आहे। जेको मुख सां चवंदा आहिनि उहो ज़रूर थींदो आहे। उन्हनि खे इहा परमात्मा जी ॾात हूंदी आहे। त बाबा हरदास राम साहिब बि जेके शब्द मुख मां कढंदा हुआ, नंढे बचपन खां बि, बचपन जो बि इहो किस्सो आहे, भई दोस्त खे मज़ाक मज़ाक में इहे चयऊं, इहा ॻाल्हि थी वई। जलगांव में बि कोई माण्हू उन्हनि खे तंग कंदो हो, त बाबा जी लठ खसे करे भॼी वेंदो। बाबा तमामु ॿुढी उमिरि में अची विया हुया। पोइ कंहिं ईअं ॿुधायो भई बाबा खे तंग कंदो, लठ खसे करे हली वेंदो हो बाबा जी। पोइ उते बि बाबा उनखे हिकु दफ़ो ईअं चयो, भई तूं इहा जेका मस्ती तो करी, इहा तोखे सही मस्ती कान्हे तुंहिंजी, तूं जेका मज़ाक तो करी। त ईअं ख़बर पई हुई भई उहो भाई बि घर जे ॿाहिरि नाली हूंदी हुयसि, हुन में किरी पियो हो ऐं बाक़ी जी ज़िंदगी उहो लठ खणी करे हलियो। पोइ ॾाढो पछताईंदो हुयो, भई मां छो हुन ॿुढड़े खे परेशान कंदो हुअसि। त इन करे भई संतनि जूं दुआऊं खटिजनि, उन्हनि जो दिलि न दुखाइजे, उन्हनि जूं बदुआऊं न खणजनि। ऐं बाबा हरदास राम साहिब 24 कलाक नाम सिमरन कंदा हुआ, भॻती कंदा हुआ ऐं पंहिंजे लाइ कॾहिं कुझु घुरंदा न हुया भॻवान खां। त भॻवान तरसंदा आहिनि अहिड़नि संतनि लाइ, भई असांखां कुझु घुरनि पंहिंजे लाइ, पर उहे घुरंदा बि आहिनि त ॿियनि जे लाइ घुरंदा आहिनि। भॻवान खे उहो ॾियणो ई पवंदो आहे। जीअं सम्झो तव्हांखे अगरि 4 ॿार आहिनि, 3 ॿार तव्हांखां घड़ी घड़ी घुरनि था, चौथों ॿार तव्हांखां कुझु नथो घुरे ऐं
5 6 हफ़्तनि खां पोइ उहो चोथों ॿार अची तव्हां खां कुझु घुरे थो त तव्हां पहिरीं ॾींदा न भई मस हिन कुझु घुरियो आहे। त तीअं संत जेके आहिनि उहे बि परमात्मा जा प्यारा ॿार आहिनि, सभिनी खां वधीक प्यारा। पाण सभई रोज़ पिया घुरंदासीं, सुबुह जो हिकु शइ, मंझंदि जो हिकु शइ, राति जो हिकु शइ। संत वीचारा न घुरंदा आहिनि। पोइ संत जॾहिं कंहिंजे लाइ कुझु घुरनि भॻवान खे उहो ॾियणो ई पवंदो आहे। बोलो गोदरी वारे घनश्याम की। बंदि थी वञे त वरी कनेक्ट कजो। अगर बंदि थी वञे 1 मिंट जे अंदर थींदो हाणे बंदि त वरी कनेक्ट कजो। आरती अरदास चवंदासीं। त बाबा हरदास साहिब जे मुख ते घणा कलाक सरस्वती विहंदी हुई? 24 कलाक। 24 कलाक। छो त 24 कलाक नाम सिमरन कंदा हुआ। अखियूं बंदि करे उथण, सुबुह जो उथण सां नाम सिमरन चालू कंदा हुआ, वेंदे राति जो सुम्हण ताईं।